इन सुर कामोड़ जो पहिरियों बैत उन माड़ीअ जे दर ते चयो जंहिं माड़ीअ में नूरी जाम तमाची सां पहुची आई हुई। उतां हू सॾ पंध ते कींझर किनारे ते वियो जिते हू नूरीअ जे अज़ीज़नि सां मिलियो। उन्हनि खां उन इश्क जूं ख़बरूं वरितियूं जंहिं इश्क में हिकु बादशाह पोरियत नूरीअ जे घेटनि में 11 कुल्हनि ते खया हुआ। उते हुन कींझर खे वरंदे वाहूंदनि में खस्तूरी थींदे ॾिठो। उतर जे हवाउनि में कींझर हिंदोरो थींदे ॾिसी कंधी कमल तंदे ॾिठा। तस्वर में कींझर में नूरी तमाची खे गॾु सफ़र कंदे ॾिठो। कींझर में बाहि ॿरी हेॾी वेल थिया, न वरना वेझ जो न शम्स न शुआ, लथो पांध मोहा मथे चढ़ंदे मकड़ी। लतीफ़ हिते आयो उन किरदार खे इन करे ॻायो त उन में ॿ शयूं हुयूं। हिकिड़ो त नूरी जी निमाणाई नठाई जेको त आजिज़ी, ऐं उन खां अलावा हिकिड़ो वक़्त जो हुकुमरान, उन जी हिकिड़े ग़रीब माण्हुनि सां रिश्तेदारी माइटी करणु ऐं हुकुमरान जी वॾो माण पीउ छॾे करे उन्हनि सां गॾिजी किंजर में शिकार करणु। जीअं लतीफ़ फरमायो, मए हथ में मकड़ो, जाम हथ में ॼार, सॼो ॾींहुं शिकार काल किंजर में हो। भेटाई साईं जो हिन इलाइक़े जी शाइरी मां बि इहो असांखे तासुर मिले थो त भेटाई साईं जो हिन इलाइक़े सां तमामु गहिरो लाॻापो रहियो आहे। जीअं पाण चवे थो त हेठि जर मथे मञर, मञर जी जेका ॻाल्हि करे थो, मञर हिन असांजे इलाइक़े खे खिते खे चवंदा जिते पाण वेठा आहियूं, जिते ही सर्वेच नगर क़ाइमु आहे, जिते सिजावल आहे, हिन खिते खे माञर बि चयो वञे थो। ढंढुनि जो इलाइक़ो आहे। लतीफ़ जी शाइरी मां जॾहिं मञर जो लफ़्ज़ असां ॿुधूं था त लतीफ़ हिन इलाइक़े में आयो आहे, हिते हुन इलाइक़े खे हुन ॻायो आहे। या हू चवे थो त लॻे उतरवा त कींजर हिंदोरो थिए, त कींजर हिंदोरो थिए त उन कींजर जा समूरा पसे मंदर उते रूबरू बि ॾिठा आहिनि, तॾहिं उन कींजर खे ॻायो आहे। जेकॾहिं माण्हू कंहिं शइ खे हक़ीक़त जी निगाह सां ॾिसे नथो त उनखे पंहिंजे शाइरी में उन अंदाज़ सां खणी नथो सघे। कींजर भिटाई खे हिंदोरो थी नज़र आई आहे। कींजर भिटाई खे मोहबत जो हिकिड़ो जहान नज़र आयो आहे, जिते नूरी जी न्याज़मंदी, नूरी जी निवड़त, नूरी जो माणपो हिकु मोहाणी नींगरी जे रूप में आहे, ऐं होॾां शहनशाह आहे सिंध जो वाली, उन जे अॻियां हुनखे कीअं थी मोहे विझे। हू नूरी पंहिंजी जॻह ते आहे। हीअ भिटाई जेको आहे सो पंहिंजे हुन महबूब खे, पंहिंजे महबूब हक़ीक़ी जे अॻियां नूरी थी न्याज़मंदी में थो अचे। जे भिटाई नूरी जो करेक्टर अख़्तियार करे थो त पोइ भिटाई किंजर खे ईअं ई थो ॾिसे। तंबूअ तमाचीअ ॼाम जा खुता खीजर किनारे, समूह ॼाम सुल्तान मच्छियूं पियो मारे। वाह 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 वाह, किरत ईअं न त हुनखे कमाइण जो शौक़ु हो, हेॾां इश्क ऐं होॾां किरत। हित का कमी कीरत जी, तूं कीरत करी को, जो बंदो कमु करे सो सभो ई ॾो, तूं पार सां लो, सञी त सोन थियां। भला इहा पूरी काइनात दुनिया आहे, अमेरिका यूरोप जापान ही हू, कंहिं वटि पारस आहे कोन्हे? कोन्हे त पारस छा आहे? पारस उन जी ज़ात आहे। हंज मिलो ई हंज, मेरो मंझ नायको, मोती जे महिराण जा पूरा चुण जो पंज, अॼु की सुबुह संझ मथां ढिॿीअ में ढेरी थिए। हंज जी सिफ़त कहिड़ी आहे ऐं कहिड़े चिड़िया घर में जाए दुनिया जे में हंज पखी केरु ॾिसी आयो आहे? न, हंज जी बि सिफ़त उहा ई आहे जीअं पारस जी आहे। मोती सिफ़त आहे त मोती खाए थो, अमुल माणिक ओगारे थो, माना विठ लाहिण जी जाइ न अथसि। तंहिंजे करे हंज खे बि ॻोल्हि, पारस खे बि ॻोल्हि, त इहे किथे आहिनि, कहिड़ियूं शयूं आहिनि। इहा उन जी ज़ात आहे, जंहिंजी इहा सिफ़त आहे। हीअ काइनात आहे। लतीफ़ साईं जन बाक़ाइदे तोखे इंसानियत जो दर्स ॾिनो आहे बाबा। जे पारस सां लॻंदे त कहिड़ो बि कटियल लोह ऐं सोन थी वेंदे। जे हंजनि खे ॾिसंदे, हंजनि खे असीं किथे ॾिसूं, किथां आयो हंज? पर मुशाबत आहे, हीअ हंज जी सिफ़ात आहे। इहो बि नथो मिले त पोइ सरकार उहे जॾहिं वेठा हुआ, जेके उते वेठा हुआ उहे हंज आहिनि। हंज मिलो ई हंज, मेरो मंझ नाहे को, मोती जे महिराण जा पूरा चुण जो पंज, अॼु कीअं सुबुह संझ। कमाल शहर जो ॾिसो, अॼु अची वई, उन मंझि ॿ वक़्त सुबुह ऐं संझ मथां ढिॿीअ में ढेरी थिए।
इन किंजर जी कंधीअ ते नूरीअ जी क़बर मथां सुर कामोड़ दास्तान जो आख़िरी बैत चयो, जंहिं बैत जो छेड़ो ज़मीन ते कुठल कबूतर जियां पए फतकियो ऐं ॿियो छेड़ो उभ में पए उॾरियो। इहो किंजर कंहिं ढंढ जो नालो कोन्हे, पर इहो किंजर मल्हान जे या गंदरनि जे जेको जेका आहे बिरादरी उन्हनि जे अॻुवाण जो नालो हो, जंहिं नूरी खे पंहिंजो के चवनि था त उनखे खणी पालियो हो, के चवनि था त उनजी धीउ आहे। ॿ मुख़्तलिफ़ जेकी से रवायतूं आहिनि, पर शाह साहिबु जॾहिं बि ठटे आयो आहे तॾहिं हिते किंजर ते हू ज़रूरु आयो आहे। हुन हिते जे माण्हुनि जी रहणी करणी ॾिठी आहे, हिते जे माण्हुनि सां हाल वीचारिया आहिनि, हिते जे किंजर खे चङी तरह सां घुमी फिरी ॾिठो आहे। तहिड़ो किंजर में कीन ॿियो जहिड़ी सूंहं संध्यास, मॾ मियाणियूं मकड़ा मरे माफ़ थियास, रीसूं राणियुनि छॾियूं वही कान वटास, मोर छल मथास हाणे ॼाम हथनि सी। त हीअ जॾहिं असां अॼु हिन मज़ार ते वेठा आहियूं, जेका हीअ नूरी मज़ार आहे, असांजे इलाही दानिश्वरनि खे, इलाही माण्हुनि खे, तालीम याफ़्ता माण्हुनि खे ख़बर कान्हे त अॼु जिते असीं हिन मज़ार ते वेठा आहियूं इहा सुके पट में हुई। ॼाम जो आहे जेके महलात आहिनि सेब असांजे ढंढ जे अंदरि आहिनि। हिते जॾहिं 1958 में हीअ ढंढ भरी वई त हिते जे मीरबरनि सां, हिते जे माण्हुनि सां गवर्नमेंट इहो नाहंग कयो, जे हुननि खे का पई पैसो न मिलियो ऐं बल्कि कराचीअ खे पाणी ॾियण जे लाइ हुन अरिड़हं महिल वॾो बंदि हणी हिते जी सकाफ़त खे ख़तमु कयो, हिते जी सियाहत खे ख़तमु कयो। नूरी जो ॻोठ किथे आसे पासे ते? हीअ ॻोठ जेकी बि आहिनि, जेके अॼुकल्ह ॻोठ ॾिसो था, ॻोठ अब्दुल्ला गंदरो, सोनेरी ॻोठ, हेलाया ॻोठ, कातियारनि जा ॻोठ या माछियुनि जा ॻोठ या खुॾाइनि जो ॻोठ, मूं अॻु में तव्हांखे ॿुधायो त इहे सभु पाणी हेठि अची विया। लतीफ़ साईं चयो आहे न, किंजर जे रूम सभु इनामी थिया। रूम माना दाइरो, उहो दाइरो उहा हद। किन आलमनि रूम खे वरी रूम इटली ॾांहुं खणी विया, के किननि वरी उन्हनि जी मुख़्तलिफ़ मानाऊं कयूं, पर रूम लफ़्ज़ जी माना मक़ामी तौर ते जेकॾहिं तहक़ीक़ कनि हा त लतीफ़ उहो लफ़्ज़ आंदो आहे, रूम माना उहा हद, उहो दाइरो। यानी किंजर जो जेको दाइरो हो, हद हुई, उहा मल्हान खे इनाम में ॾेई छॾी, तमाची, ॼाम तमाची। नूरी जे न्याज़ ते फ़िदा थी पियो, हुनजे हुसन ते फ़िदा थी पियो। लतीफ़ साईं तमसील निगार शाइर हो, इन करे हू तारीख़ी पस मंज़र में नाहे वियो। हुनखे जेका ॻाल्हि खपंदी हुई, जेको हवालो खपंदो हो, उन ई हवाले खे खणी उन ई सुर खे लतीफ़ साईं ॻायो। घणा तारीख़दान लतीफ़ साईं जे कलाम खे तारीख़ी हवाले तौर बि कमु आणीनि था, कंहिं हद ताईं ठीकु आहे। पर जीअं त लतीफ़ आफ़ाक़ी शाइर हो, रूहानी शाइर हो, इन करे हुन जो मक़सदु जेको हो सो तमसील निगारी जे हवाले सां असुल हक़ीक़त खे बयानु करणु हो। इन करे हुन नूरी जी निमाणाई ऐं न्याज़ खे अॻियां आंदो, तमाची जे फ़राख़ दिली, दरिया दिली खे अॻियां आंदो। इहे गुण जेके लतीफ़ साईं बयानु कया ऐं सॼो सुर कामोड इन ई हवाले सां आहे। हेठि जर मथे मञर पासे पिरी संदाम, हेठि जर मथे मञर पासे पिरी संदाम, कोड़े काज सिदाम अण सिधो कोन रहियो। त हुन किंजर खे ॻायो आहे। हिकु इहो एतो आहे सिंध जे अज़मतनि जी, आज़ाद सिंध जे अलामत आहे। ऐं ॿी जेका शेवा आहे हुई त उन सां हिकिड़ो तमामु अहम रुमानवी दास्तान जेको आहे सिंध जो, उहो लाॻापियल हो। ऐं उन ई दास्तान जी बि जेका ख़ुशूसियत उहा आहे त हिकिड़ो हुक्मरान हिकिड़े हेठिं क्लास जी माई ते आशिक़ थो थिए ऐं उहो पंहिंजा सभई रुतबा जेके आहिनि छॾे हुन सां शादी थो करे, उनखे पंहिंजी पटराणी थो बनाए। पटराणी माना फस्ट लेडी, जंहिंखे अॼुकल्ह दुनिया में चवंदा त फलाणी माई जेका आहे फस्ट लेडी आहे, माना जेका बादशाह जी ज़ाल आहे, जेका हेड ऑफ स्टेट जी ज़ाल आहे, उन खे जेको सो अची करे इहो रुतबो थो ॾिए। त उन किंजर खे ॻायो आहे। किंजर जी जेका सकाफ़त आहे, किंजर जी जेका उते रहणी करणी आहे, उन खे बि हुन पंहिंजी शाइरी में आंदो आहे। ऐं नूरी खे अलामत बनाईंदे ऐं ॿियो मूमल खे अलामत बनाईंदे उन सिंधी औरत जी जेका सूंहं आहे उन खे बि फोकस कयो आहे।
वाणीय पुनूवरे मुझी सर तू तान सरेला तेजस बास बिरुल